अवशर मन मुर्स दकेडो बट डंडा लगा जको पे होश लॻो पियो कमो मनो कदा के सा झेड़ो ना आहे कयो पंहिंजो रत ॾिठो अथई न तंहिं करे दयालजी वियो अवशर मूंखे अहिड़ा धक लॻणा न त मुछ खे वट ॾेई घुमंदो तव्हां हाँ बराबर तू मनो खां वधीक मुड़स माण्हू आहीं पर मासी साहबा लाइ छो देर कई आहे अम्मा झेड़ो करण वई आहे हिन महिल ई मोटंदी एवो भाउशेर ॿुध रहमान जी लाश जो छा थींदो रहमान जो लाश चाचे वटि आहे सोट खां ई वठंदुसि रहमान जो लाश भाउशेर अॼु खां पोइ मां बि तोखे मुड़स माण्हू थी ॾेखारींदुसि मुछ खे वट ॾेई ही त मां चारना मुड़स माण्हू आहियां न भाऊ मां तोखे रुपयो मुड़स माण्हू थी ॾेखारींदुसि मुड़स माण्हू त आहीं ॿियो कीअं थींदे भाऊ रुगो अम्मा घर पहुचे असांजे मासातन जो लश्कर आहे लश्कर कहाईंदुसि पोइ हिननि जी असांजी ख़बर पवंदी चङो तूं वेही मासी साहबा जो इंतज़ार कर मां वेंदुसि कमो मां हाणे हलां थो मूंखे चाचे वारनि खां रहमान जो लाश हथु करणो आहे रहमान जे लाश खे हथु करण लाइ भली मूंखे 10 लाश केराइणा पवनि त केराईंदुसि पर भाउचर मनु लाइ केॾी महिल होश में ईंदो जेसी ताईं मनुअ खे होश अचे न मां वापसि मोटी थो अचां खैर तो है न मासी साहबा असांजो रस्तो छो रोकियो अथई मूंखे इहो त ॿुधायो तव्हांजो मुंहिंजे पुटनि ॾोहो कहिड़ो कयो आहे असां त कोन विड़िया आहियूं मासी साहबा तोखे कीअं चयो त असां विड़िया आहियूं पोइ छो विड़ायो मुंहिंजे मनु सां मासी साहबा असांजो त ॾोहो को बि कोन कयो अथनि असां छो विड़ंदासीं तुंहिंजे पुटनि सां तव्हां न विड़ायो त बाक़ी मुंहिंजे मनु सां केरु विड़ियो आहे मासी साहबा ही मनुआ खमोसा ना आहिनि विड़िया तू यकीन कर छाजो मां तो ते यकीन क्या खबर अथम त केतिरो अशराफ आहीं अशराफ आहियां या न आहियां मां पाण उन माण्हुनि खे ॻोल्हियां थो जे मनुअ खे धकणी रहमान जो लाश गुम कयो रहमान ॼाणे उन जा वारस ॼाणनि मुंहिंजे पुट वीचारे खे छो मारियो अथव मासी साहबा तूं मुंहिंजे माउ जहिड़ी आहीं मां तोसां वाइदो थो कयां जंहिं बि मनुअ खे धकाया आहिनि न उनखे ॿधी तुंहिंजे कदमनि में उछलाईंदुसि चऊं सां बाबा बाबा तो के यकीन छो न थो अचे रहमान मरी चुको आहे जाबिर उन जो लाश लिकाए छॾियो आहे तूं कहिड़ो पथर दिल पई आहीं तुंहिंजी अखियुनि मां घोड़ा छो नथा वहनि छा तुझी दिल मने थी तो रहमान तोखे इन दुनिया में अकेलो छड़े हलियो दिल तो नथी मने पर अकुल तो कम करे थो रूह जे रिश्ते लॻिया अकुल जी का ॿियनि चाहे हुई पुट
दर्दन दिल आज़ारी साईं दर्दन दिल आज़ारी साईं घर का मोटन वारी साईं घर का मोटन वारी साईं दर्दन दिल आज़ारी साईं दर्दन दिल आज़ारी साईं दर्दन दिल आज़ारी साईं दर्दन दिल आज़ारी। मनो असां तोखे कोन था मारियूं पुट ही तुंहिंजो भाउ आहे न खमू रहमान खणी गया छड़े खणी विया पर रहमान जो त लाश ही कोन थो मिले लाश न न रहमान चेहरो आहे रहमान चेहरो हो त केर खणिया बख्शू वारा खणिया खबर न आहे वो गाड़ी वारा खमू शेर के दसर करया वने हां मां वठी तो जास जल्दी अचजे अबा सुमी थी सो बाला कंदो रहमान जी खबर पइजी वेंदी तू वञी ने रमज़ान ऐं राणीअ जी चाच लही अच ईअं न थिए जो इहो जाबिर खान उन्हनि जा लाश बि लोड़े छॾे बाबा तू उन्हनि जो फिकुर न कर 10 ॼणा उन्हनि जे पहिरे में बीठा आहिनि सो बि हथियारनि सां यार शेर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई इहो सभु कुझु थियो कीअं तुहारो ई कमु आहे तोखे कीअं चाचे जाबिर खान गुम कयो घणा ॾींहं गुम हुए पादर खयोंसीं त सभु ख़बर पइजी वई न मां रुगो मनुअ जे इंतज़ार में आहियां त कॾहिं तो होश में अचे शेर इंतज़ार न कर पादर खां सवा कमु कोन हलंदो बख्शू ऐं वाधला वटि सॼी ख़बर पइजी वेंदई थदा थियो अजय नाहक झेड़ो करण सुठी ॻाल्हि न आहे अजय नाहक छा जो आहे मां त चवां थी सिधा वञी चाचे जाबिर जी गीचे में हथ विझो पाणे ख़बर पइजी वेंदी ओए हे शाबाश तई टेकरो रे हथ सां मुड़स माराए ॾाइण छलो को ॾींहं खुट नहीं ज़ेबू तोखे माठ कान्हे ईंदी हां मनो अबा
कल्ह को वठी वीचारो 6 रुपए तो पंध करे तुंहिंजे होश में अचण जे लाइ वेठो आहे बेचैन। ॿुधाइसि न हुनखे छा थियो? मां ॿुधायो मांव न, मूंखे का ख़बर कान्हे। अलाए केरु हुया कार में, रहमान खे खणी आ। बस एतिरो यादि आहे त रहमान खे मां चिंबड़ियमि, उन्हनि मूंखे बि धक हयां। बाक़ी का ॻाल्हि यादि कान्हे। मनु थोरो यादि कर, मता तो उन्हनि मां कंहिंखे ॾिठो हुजे। भाऊ शेर यादि नथो अचे यार। थोरो यार यादि कर, मूंखे ॿुधाए। कुझु त ॿुधाए। कौन ॿुधायोसीं? कौन ॿुधायोसीं? मूंखे न मरणो। तॾहिं मूं तव्हांखे ॿुधायो त खंबुअ खे अम्मा खे ऐं मूंखे मारे छॾींदा। हुन केरु मारींदो असांखे? कंहिंजी मजाल असांखे हथ लाइ। जेका बि ॻाल्हि आहे तूं ॿुधा भाउ खे, ॿुधाए शेर खे त केरु हुया? हा हा मनु, असां तो सां वेठा आहियूं न। अम्मा अम्मा मूंखे डपु थो लॻे, मां मारिजी वेंदो मई। वाइदो आहे मनु, तुंहिंजो क़ौम नालो न खणंदो। मुर्साणो वाइदो आहे मनु। नहीं, वो सोबत फ़कीर आहे न, उन जो भाइटियो आहे, उन सां गॾु ॿिया माण्हू बि हुया। कहिड़ो भाइटियो? बस मां सम्झी वियुसि। तूं रुगो मूंखे एतिरो ॿुधाए त पाण में छा ॻाल्हायो? उन मां हिकिड़ो पियो चवे त जीअं हिन मूंखे गोलियूं हयूं हुयूं न, त मां हिन खे बि गोलियूं हणंदुसि ऐं लाश बि वारसनि खे कोन ॾींदोसांसि। काॾे वेंदो इहो वारिस? घटि में घटि रहमान खे कोन मारे सघंदो। अदा शेर, रहमान रहमान जिंदा है। रहमान जिंदा है तो पर किथे आहे? हाँ भेण, रहमान ज़िंदा आहे। नवाब खान ॿुधायो आहे ऐं रहमान जी वाहर हाणे नवाब खान ई कंदो। ॾिठी राणी पुट, वो तोखे चयो हो न त रहमान जाबिर खे माण्हू खां सवाइ न वणंदो। शेर पुट, तूं ॿुधाए, रहमान ॻोठ में आहे या ॻोठ खां ॿाहिरि? चाचा, रहमान खे ज़ख़्मी हालत में वारिस खणायो वियो आहे। वारिस? वारिस खे त रहमान शहर में मारियो हुयो न? नवाब खान ॿुधायो त वारिस बची वियो, जेल में हुयो, हाणे जेल खां ॿाहिरि निकितो आहे। त पोइ इहा सॼी शरारत सोबत फ़कीर जी आहे। सोबत फ़कीर बि रहमान जे हथां ई। हाँ चाचा, शरारत सोबत फ़कीर जी आहे। सोबत फ़कीर रहमान खां बदिलो वरितो आहे। रहमान जेके सोबत फ़कीर जा छोरा मारिया। इन मां इहो साबित थिए थो त सोबत फ़कीर ऐं जाबिर खान पाण में मिलियल आहे। नई ॻाल्हि में को शक ई न आहे। चाचे जाबिर जे माण्हुनि रहमान खे ज़ख़्मी करे वारिस जे हवाले कयो आहे। अदा शेर, पोइ छा सोचियो अथई? राणी भेण, सिधा हथ जाबिर खान जे गीचीअ में, वो पाणे रहमान मोटंदो। नवाब खान छा थो चए? नवाब खान जा हथ सोबत फ़कीर जे गीचीअ में आहे। जल्दी रहमान खे वापसि कर ऐं वारिस मुंहिंजे हवाले कर। अदा शेर, पोइ तूं हिते छा थो करी? तूं बि होॾां वञ न। न भेण, जे मां होॾां वियुसि न, दुश्मननि खे तव्हांजे मथां वार करण जो वारो मिली वेंदो। बिल्कुलु सही थो चई शेर पुट, मां ख़ुशि आहियां। ॾाढो किनो मौत थींदो जाबिर खान जो। आसे असांजा ख़ाली हथ तूं न ॾिस, हुकुम कर कंहिंजो सिर गुम करणो। पुट आया हो वेहो मानी गिरव खाओ, पोइ वरी ॻाल्हायूं था हिन ते। मासी, असां हिते मानी खाइण न, पर मसात मुनर जो प्लान करण आया। वाह जो प्लान कबो, मां परे खां अमरा ॾेखारे लिकी वेंदो साव। वो दुश्मन ॼाणनि, तव्हां ॼाणियो। अम्मा तूं कंहिंखे मारण थी चाहीं? अरे बख्शू अॾने वारनि खे ॿियो वरी कंहिंखे? अम्मा मूंखे धक हुननि कोन हया, मूंखे धक वारिस वारनि हया। नाहक जाबिर सां जहिड़ो न वार, असांजी शादियूं न कराइणियूं अथई छा? ॿ ॾींहं छो ॿ ॾींहं?
मां तोखे सिर्फ़ 2 कलाकनि जी मोहलत ॾिनी हुई, 2 कलाकनि जी। 1 मिंट जी मोहलत बि न मिलंदई नवाब खान जे तरफ़ां। मूंखे रहमान घुर्जे कहिड़ी बि हालत में, ऐं वारिस खे मुंहिंजे साम्हूं पेश कर। कूड़ निसोरो कूड़ तो ॻाल्हाई। मूंखे सॼी ख़बर आहे तुंहिंजो भाइटियो ॻोठ खां ॿाहिरि निकितो ई न आहे। ॻोठ जे हर रस्ते हर चौराहे ते मुंहिंजा माण्हू बीठल आहिनि। तूं छा मूंखे बेवकूफ़ थो सम्झी? इहे नमूने बाज़ियूं बंदि कर फ़क़ीर। फंत वरी ॿियनि सां कजां, सिधी ॻाल्हि कर। मुंह में मूसा, अंदर में इब्लीस। मां ॿुधाए थो छॾियां जे 2 कलाक जे अंदर रहमान मूं वटि पेश न थियो त पोइ मुंहिंजो नालो नवाब खान आहे। नवाब खान। राणा। जी बाबा साईं। राणा, मूं जहिड़े लाइ हमेशा तव्हांखे हुकुम ॾिनो आहे, पर हाणे तव्हां सां गॾु नवाब खान पाण मैदान में लहंदो। बाबा साईं, जंहिं ॾींहुं राणा मरी वञे उन ॾींहुं तव्हां मैदान में लहिजो। मूंखे रुॻो हुकुम कयो। सरे वठो सूमर ऐं दिलावर वारनि खे बि, बल्कि सॼे ॻोठ खे चई छॾियो हर माण्हू तयार रहे। हली घेरो कयो इन सोबत जे ॻोठ खे। पुलिस तव्हां सां गॾु हूंदी। नमूने बाज़ी थो करे नवाब खान सां। जोर जोर जो पुट। बाबा साईं, जे जहिड़ो थिए त सिद्धियूं गोलियूं सीने में। भली 100 मुड़स मारे जो, नवाब खान जे आंगूठे खे बि परवाह न आहे। हाज़िर बाबा साईं, हाज़िर। ऐं हा, सोबत ऐं कासुअ खे मारणो न आहे। ज़िंदा बधी खणी चोन। ॻोठ खां ॿाहिरि कंहिंखे बि निकिरण न ॾिजो। रहमान ॻोठ में ई आहे। न बाबा साईं न, रहमान सोबत जे ॻोठ में न आहे। साबा वाजी ॻाल्हि ॿुधाई अथई। मन रहमान खे सोबत फ़क़ीर अगवा करे विया। हलो, असां त तोहमत न थी। न ख़ुशी न थी। अञा सालू ऐं शेर को झेड़े करण लाइ तयार वेठा अथई। झेड़ो कंदा? जेकॾहिं झेड़ो कंदा त कहिड़ियूं मूं वटां होसकी जूं पगूं ॿधी वेंदा। उन्हनि में एतिरो दम ई न आहे, मुंहिंजे साम्हूं कुझु अथई न। ऐं साबा, मुंहिंजो त घर ॾिस वीरान लॻो पियो आहे न। घर खे धूड़ विझ, नूंहर ॿियूं बि मिली वेंदियूं। मूंखे सिर्फ़ शेर जो पटको लाइणो आहे, जीअं सॼो ॻोठ ॾिसे। छॾ जाबिर, तोखां शेर वारा ॾाढा आहिनि। छा में ॾाढा आहिनि मूंखां? हां, बदमादी अमारी नो खणी पंहिंजे भाउ सां परणाई अथई न, साबे तलाक न। छा में ॾाढा आहिनि मूंखां? न्याणियूं उन्हनि जूं थुरलनि, चरियनि ऐं खरनि में, धारियनि में। भाउ बि उन्हनि जो मुअल आहे। सालू खे गोलियूं हणायूं अथमि, छा कयो अथनि? हां, छा कंदा? साबा जे सिर मथो सदको वञी जाबिर। तूं बि हिन ई ॻोठ में तो रहीं ऐं मां बि, पर शेर वारा हाणे तोखे कोन छॾींदई। ॿियो कन या न कन, पर शरीफ़ जो प्लान त तोखां ज़रूर कंदा। माई साहबा, तूं बि बादशाह ज़ाती आहीं। जंहिं सिज उभरंदे ता न ॾेखारियो, उहे लांदे कहिड़ो ॾेखारींदा? शरीफ़ जा हॾाई क़बर में ॻरी विया, हाणे अची पलांद कंदा। अदी मां त सभिनी जे ख़ैर घुरण वारी। मां त चवंदसि अलाह करे चाचो भाटियो पाण में ठही वञनि। क़यामत ताईं शेर वारनि सां कोन ठहंदुसि। उन्हनि जो खानदान ख़तम करे पोइ मरंदुसि। अबा जाबिर, ख़ैर करण में अलाह बि राज़ी त अलाह जो रसूल बि राज़ी। ऐं जेको ख़ैर में राज़ी न आहे न, हमेशह नुक़सान में ई रहंदो। ॾिठा वेंदो, मरण घड़ी ताईं कद कोन झुकाईंदुसि, भली ही थड़ सिसी का धार थी वञे। हाँ न हाँ अकल कंदुसि त वीहारो माण्हू पहुची। हाँ, तव्हां फिकुर न कयो, ख़बर पइजी वेंदी। न
मां ज़ाहिर छा लाइ थींदुसि? तव्हां पंहिंजो कमु कयो, मां पंहिंजो कमु थो कयां। ख़ैर त आहे शेर, छा थो चए नवाब खान? कुझु कोन थो चए। उथ खण हथियार, संगत खे फोन कर त रहमान जी वावर कयूं। उथ नज़ीरा, बंदूक खणी आ। हा खणी थी अचां। हा टप ॾेई उथ वञ, झुमरियूं पाईंदी वञ, बंदूक खणी वरी झुमरियूं पाए मोट। ऐं मां वञी थी दुआ घुरां त सालू खैर सां मोटे। हलाणे वञ। अलाह कंदो खैर सां मोटी ईंदो, तूं फिक्र न कर। मां फिक्र न कयां, बाक़ी तोखे त वॾो फिक्र आहे। असल मुड़स जे लाइ ठरी थी। जेको माच करे वे, असां हितां निकरूं न, पोइ छेरूं ॿधी ॿई नचजो। ॿिन्ही वटि शर्म न आहे। तुंहिंजो बात चौपट थी वियो आहे। वञ, बंदूक खणी आ।